अस्सलाम वालेकुम दोस्तों। ॿाहिरनि मुल्कनि में व्हील चेयर वारा माण्हू कीअं बस में सफ़र कनि था अचो त ॾिसो। हाणे ही बस आहे, इन बस खे लोअर करे पोइ उन ते रैंप जेका आहे उन रैंप खे हेठि कंदा त इन सां ही व्हील चेयर वारो माण्हू डायरेक्ट व्हील चेयर सां गॾु अंदरि हलियो वेंदो। हीअ जेको तव्हां येलो ॾिसो था हिते जेको आहे असां इहा रैंप लहंदी, ऐं इहे ब्लू वारियूं जेके आहिनि इहे माज़ूरनि जे लाइ आहिनि, जिते माज़ूर वेही सघनि था। हाणे इहा रैंप हेठि थी आहे ऐं ही जेका बस ड्राइवर इन्हनि माण्हुनि खे चवे थी त बाबा इहे जेके ब्लू वारियूं सीटूं आहिनि उन्हनि खां थोरो जेको आहे सो तव्हां पोइते थी वियो हुयो त हीअ जेको व्हील चेयर वारो माण्हू उहो अंदरि ईंदो। हाणे इहो व्हील चेयर वारो माण्हू व्हील चेयर सां ई गॾु अंदरि अचे पियो थो, पाण ड्राइव करे अचे पियो। हीअ जेके आहिनि हिननि खे स्कूटर ॾींदा आहिनि, जेके इलेक्ट्रिक आहिनि ऐं बैटरी ते बि हलंदा आहिनि। सो हाणे हीअ ॾिसो हीअ पाण कीअं मूव करे पोइ इहो वरी हिते इन खे जेको आहे सो बेल्ट वग़ैरह लॻाईंदा, इहो सेफ थींदो। उन खां पोइ हाणे रैंप मथे थी वई आहे, पोइ ही जेके कस्टमर ॿाहिरि ॿिया बीठा आहिनि पोइ उहे अंदरि ईंदा। हाणे ही जिथे बि अगरि हुनखे लहिणो आहे त इहो बटण जेको ग्रीन साइड ते हिते बटण आहे उनखे प्रेस कंदो। हाणे हिते ही स्टॉप आहे, हे माण्हू जीअं अंदरि अचनि पिया इन्हनि खे ही रोके थी त बाबा तरसो थोरो त मां जेको आहे सो ही रैंप खे हेठि कयां ऐं व्हील चेयर वारो माण्हू हेठि लहंदो। हे रैंप हेठि आई आहे, हाणे ही व्हील चेयर वारो माण्हू इन जो स्टॉप अची वियो आहे, ही स्टॉप ते लहे थो। ही स्टॉप ते लही वेंदो, इहा रैंप वरी वापसि ड्राइवर जेको आहे सो उनखे सेट कंदी ऐं पोइ ही माण्हू जेके आहिनि सो इन थींदा। हाणे ही अची विया आहे, ही फेयर ॾियनि पिया था, ही किरायो उन में ई बॉक्स में विझनि पिया। कार्ड बि थींदा आहिनि, स्वाइप कंदा आहिनि कार्ड या कार्ड ॾेखारींदा आहिनि। हाणे हिते वरी जेको आहे सो ही पूरो जेॾीमहिल स्टॉप आख़िरी स्टॉप आहे उन में छा थींदो आहे त पहिरियां सभु पैसेंजर लही वेंदा, उन खां पोइ जेको आहे सो ही व्हील चेयर वारा हर बस में वधि मां वधि 2 व्हील चेयर वारा अची सघनि था, उन खां मथे न। सो हाणे ही ॿई बस जो आख़िरी स्टॉप आहे, हिननि खे आख़िर में लहणो आहे, सो ही ॿई लहनि पिया। सो दोस्तो ही ॾिसो हिते कीअं माण्हू उन्हनि खे सहूलियत